नबी वाली वसाए तो मथा महर सदामी नवा तो सानी सुने दिल बसे कमजोर। दोस्तों कोई भी स्टेज न करे, सब दोस्त पहुंचे रो, कोई भी स्टेज चढ़ने की कोशिश न करे। तू सजना तू सोजरा तू मुल्क मथा महताब मटन तू जो मिलन में तू जो कान जवाब तुझी तजल्ली ताब काबू कयो सही करमुल्ला। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وللآخرة خير لك من الأولى. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. उलमाए किराम, सादात इज़ाम, ऐ मेरा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, ये बाबरकत महफिल जो उन्वान आहे हुस्ने मुस्तफ़ा। मदीने वाले साईं जे हुस्न ऐं जमाल जी ॻाल्हि कजे, जेको सारी काइनात जे सुहिणनि जो सरदार आहे। जे महबूब जे हुस्न ऐं जमाल खे ॾिसी लखी आशिक थी पिया, हज़ारनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं। हिकिड़ा उहे आशिक हुया जन दू बदू दीदार करे महबूब ते सिरनि जा सौदा कया, पर लख करोड़ आशिक अहिड़ा आहिनि जन यार खे ॾिठो बि नाहे, कोई बि हुस्न जे मथां आशिक आहे। एतिरो सी त कोन्हे जेतिरो तव्हां चुप कई वेठा आहियो। ख़बर त पए त गोलारची में दमख़म आहे या न आहे। मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह। पूरी कायनात के अंदर, पूरी इंसान जात के अंदर को भी अहिड़ो हसीन थियो न थी सघंदो जहिड़ो मदीने वारो साईं। उन हबीब जे हुस्न ऐं जमाल खे अल्लाह पंहिंजे पाक कलाम में बयान फरमायो। वद्दुहा, ये कचड़ी मंझंदि ते सिज चिमकंदो आहे, सिज में आब ऐं ताब हूंदो आहे। अल्लाह फरमाए थो वद्दुहा, चाश्त वांगुरु चमकंदड़ तुंहिंजो चेहरे जो कसम। वल्लैल इज़ा सजा, रात
जो कसम जॾहिं छांइजी वञे मुहद्दिसन चयो मुफ़स्सिरन चयो त हिते राति जे छांइजी वञण मज़ा मुराद मदीने वारे साईं जे कारन गुंडीदार ज़ुल्फ़नि जो सुभान अल्लाह। रब तो फरमाए यासीन वल कुरआनिल हकीम। यासीन भी माना है ए सरदार, भी माना है यासीन जी एक कामिल अकमल इंसान। यासीन ए सुनन बंदन वारा, यासीन ए हुस्न ऐं जमाल वारा। वल कुरआनिल हकीम मूंखे हिकमत वारे कुरान जो कसम आ। इन्नक लमिनल मुरसलीन बेशक तू मुझे मोकिलियल रसूलन मंझा आई। ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा। ताहा हुरूफ़ मुक़त्तिआत मंझा उन्हें जो माना असली मफ़हूम अल्लाह जाने या रसूलुल्लाह जाने, पर मुफ़स्सिरन बाज़ मानाऊं बयान कयूं जीअं तफ़सीर रूल बयान वारो लिखे थो त ताहा मजा मुराद आहे चोॾहीं जा चंड। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे सॾे फरमाए थो ताहा ए चोॾहीं जा चंड। सुभान अल्लाह। ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा। ए चोॾहीं जा चंड तोखे कुरान हिन जे लाइ न नाज़िल कयो अथमि जो तूं तकलीफ़ में पइजी वञी सारी सारी राति उम्मत जे लाइ रोंदे रोंदे जागंदे गुज़ारींदो आहे। ओ मुंहिंजा महबूब तूं उम्मत जे बारे में एतिरो अफ़सुरदा ऐं गमज़दा न थी। इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुक। तुंहिंजी उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी करे छॾींदासीं, तोखे गमज़दा न छॾींदासीं। उम्मत जे बारे में तोखे ॾुखारो न छॾींदासीं। हबीब जीअं तूं राज़ी थींदे तीअं तोखे राज़ी कंदासीं। चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि। रब कुरान में हबीब खे ताहा चई छॾियो, चोॾहीं जो चंड सॼो। हाणे जन महबूबनि जो जलवो ॾिठो, उन्हनि खां पुछो त मदीने वारे साईं जो चेहरो कीअं हुयो। हजरत जाबिर बिन समुरा रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए, इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे त हजरत जाबिर जो रात जो वक़्तु हुयो, मूंखे महबूबन करीमन सां मिलणो पइजी वियो, को ज़रूरी कमु हुयो। हबीबन जी बारगाह में पहुतुसि। उन वक़्त में साईं करीमन खे सुर्ख रंग जे धारीदार कपड़नि जो जोड़ो पातल हुयो। मुझे कसम रब जी ज़ात जो त ॻाढ़े वगे में अहिड़ो हसीन चेहरो मूं ज़िंदगी में न ॾिठो जहिड़ो मदीने वारे साईं जो हुस्नो जमाल। हबीब आरामी हुया, लेटल हुया। जेॾीमहिल मुंहिंजी महबूब जे मुखड़े ते नज़र पई, मूंखां कम विसरी विया। दिलि चयो त कम त पोइ बि पिया थींदा।
थींदा अॼु मौक़ो मिलियो अॼु मदीने वारे जो दीदार करे वठा जो ॾिसंदो रहियोसि जीअं ॾिसंदो वञा तीअं सिक वधंदी वञे मुड़े ॾिसो हुस्न ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे हिकिड़ो हूंदो आहे हुस्न सतीह ॿियो हूंदो आहे हुस्न मलीह सतीह ये सुबुह जे टाइम में सिज जे उभरण खां अॻु में सुहावो थींदो आहे रोशनी थींदी आहे अछाण थींदी आहे इहा अछाण केॾी सुहिणी लॻंदी आहे माण्हू जो चेहरो ये सुबुह वांगुरु रोशन हुजे उन हुस्न खे हुस्न सतीह सॾिबो आहे पर हुस्न सतीह उन जी इहा खूबी इहा आहे जो हेकर माण्हू उञारो माण्हू सिक वारो माण्हू ॾिसंदो ॾिसंदे ॾिसंदे दिलि भरिजी वेंदी हिकिड़ो भेरो ॿ भेरा चारि भेरा ॾिसे दिलि भरिजी वेंदी ऐं ॿियो वरी हूंदो आहे हुस्न मलीह हुस्न मलीह छाखे सॾिबो आहे हुस्न मलीह इहो आहे जंहिंखे ॾिसंदा वञो त दिलि न भरिजे जीअं जीअं माण्हू ॾिसंदो वञे तीअं तीअं उञ वधंदी वञे ॾिसण मां दिलि न भरिजे इनखे हुस्न मलीह सॾिबो आहे हबीबनि जी हदीस आहे साईं फरमाइनि था यूसुफ कान सतीहन व अना मलीह यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न हुस्न सतीह हुयो पर मूं मुहम्मद करीम खे रब हुस्न मलीह अता कयो आहे सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम खे माण्हू ॾिसंदा हुआ त ॾिसंदे दिलि भरिजी वेंदी हुई जंहिं ख़रीद कयो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे बीबी ज़लीखा जंहिंजे हुस्न जा वाक़िया दुनिया सॼी में मशहूर आहिनि आख़िर उन बीबी ज़लीखा हज़रत यूसुफ खे क़ैद में बि रखायो हालांकि महबूब हुयुसि मोहबत बि हुयसि पर क़ैद में वियो छाजे करे वियो ज़लीखा जे सबबु हुस्न बराबर हुस्न यूसुफ जो बेमिसाल हुयो बराबर ज़लीखा आशिक हुई पर उहो हुस्न सतीह हुयो पर मदीने वारे साईं जो हुस्न हुस्न मलीह जंहिंखे ॾिसण वारा ॾिसंदा रहनि दिलि भरिजे ई न मूं अर्ज़ पे कयो हज़रत जाबिर बिन समूरा वारी हदीस हज़रत जाबिर थो चवे मूंखां कम विसरी विया दिलि चयो अॼु मौक़ो मिलियो आहे मदीने वारे जो दीदार त करे वठां जो ॾिसंदो रहियोसि दिलि न पई भरिजे भउ न पियो थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह केॾो बि फलो ताम हुजे न खाओ हिकिड़ी प्लेट ॿ प्लेट आख़िर पेट भरिजी वेंदो न वणंदी ॻाल्हि पाणी मिठो हुजे शरबत हुजे पीअंदा रहो वणंदो उञ ख़तम थी वई पाणी न वणंदो मुंहिंजा दोस्त लज़ीज़ बिस्तर आराम दे नरम गुदाज़ बिस्तर आराम कयो निंड पूरी थी वई हाणे निंड न ईंदी हर लज़ीज़ शइ मां दिलि भरिजी वेंदी आहे पर दुनिया सॼी में हिकिड़ो हुस्न मुस्तफ़ा जो आहे जंहिंखे ॾिसंदा रहो दिलि न भरबी हज़रत जाबिर थो चवे ॾिसंदो रहां दिलि न पई भरिजे भउ न पियो थिए ओचितो ई अखि मथे खॼी वई चोॾहीं जी राति जो चंड चिमकी रहियो हुयो चोॾहीं जी राति जो चंड पंहिंजे आप ताप सां खिड़ियो बीठो हुयो मथे ॾिठो वरी हेठि ॾिठो चंड खे ॾिसां वरी महबूब जे मुखड़े खे ॾिसां वरी चंड खे ॾिसां वरी दिलबर नबी जे पाक चेहरे खे ॾिसां ॾिसंदे ॾिसंदे पंहिंजो पाण खे चयुमि त जाबिर ॿुधाए त चेहरो
सोनो आया मुस्तफा जो सोनो आ रोशनी चंद्र दी वधीका या मोहम्मद मुस्तफा दी वधीका फरमाए तो दिसंदे मुझे दिल फैसलो दिनो फाला हुआ अहसन इंदी मिनल कमर लैलतिल बद्र जदों अल्लाह जो कसमा मुझे दिल या फतवा दिनी त चोटी जे चंद्र का मुझे मुस्तफा जो चेहरो वधीक हसीना सुभान अल्लाह ॾिसंदो रहा दिल भरजे न पई मिठा तो माही मली आई सखा में सिज खां बि सजी आई मिठा तो माही मली आई सखा में सिज खां बि सजी आई सवाली खाली छॾियो हुजे तो इहे लिखियो के किताब बनाए ओ जान झलक ॾिठी जे अञा विहाउ नथा ठारियो गुलाम सुभान अल्लाह जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो साईं जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन का साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आए दुनिया जा सोना जवानिया ओवरी साल गुजरंदा त कुराड़ वार अच्छा अखियुनि जी निर्त घटिजी वञे मुंह में गुंज पइजी वञनि चेहरे जी उहा रोशनी ऐं चमक दमक घटिजी वञे दुनिया जा हसीन इहे पर मुंहिंजे दिल पर मोहम्मद जो अॼु सतियूं गुज़री वियूं आहिनि पर हबीबनि जो हुस्न अॼु बि घटियो न आहे मुझी गाल नथी वणे वेठो सही मुझे चो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि खिसाल तुझो सजन का साईं हयात आई सजन का साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आए ओ जाने जाना जगन में तुझो सही जवाब सुभान अल्लाह हज़रत जाबिर जो त चोटी जो चंद्र का मदीने वारे साईं जो मुखड़ो वधीक लॻो सुभान अल्लाह मुझे सोने मुर्शिद फिटाई भी फरमायो चंद्र के ॾिसी सुरखंभात जे अंदर रिसाले में सुरखंभात आहे जेको रात जो पढ़बो आहे पर हर रात में न चोॾहीं जी रात हुजे या 13 हुजे या 15 हुजे जॾहिं चंड रोशन हुजे पोइ फिटाई जो रिसालो सुरखंभात पढ़ो त मज़ो अचे चोॾहीं जे चंड खे ॾिसी फिटाई जे रूह रड़ कई त चंड चवाए सचो जे मठियां मूर न भाईए कदे उभरी सनड़ो
पई मच तब मत न भाया महबूब जो बुढ़े थोड़ो मुड़े ध्यान कजो मिठाई में कमाल करे खुदा जो कसम कमाल करे फरमाए तो सहसे सिजन उभरे हिकिड़ो सिज न सहसे माना समय साल में घणा ॾींहं आहिनि 360 ॾींहं आहिनि साल जे अंदरि चए थो सच हिकिड़े ॾींहं जो सिज न 360 ॾींहंनि जा सिज सभु गॾु कजनि हिकिड़ी जाइ ते सहसे सिजन उभरे 84 चंडनि में चंड त हिकिड़ो आहे 84 किथां आंदई मिठाई का पुछे 84 चंडा किथां आंदई साईं महीने जे अंदर जेके चांडो की जो रातियूं वधीक चंड चिमकंदो आहे से हूंदो 70 रातियूं हर महीने में चंद्र जो जोश ऐं जोलान हूंदो 7 रातियुनि में हाणे महीने 12 महीना साल में महीना घणा 12 ऐं 12 के 7 सां ज़रब कयो घणा थिया चए थो सहसे सिजन उभरे 84 चंडनि में सॼे साल जा सिज गॾु कजनि सॼे साल जा चंड 84 चंड चिमकंदड़ गॾु कजनि पर फरमाए थो बिल्लाहि रिय पिरियनि सभु ऊंधा ई भाया मदीने वारा तोखो सवा सभु ऊंधे छो छाजे करे साईं फरमाइनि था अना मिन नूरिल्लाहि वल आलम कुल्लुहु मिन नूरी मां मुहम्मद अल्लाह जे नूर मां पैदा थियो आहियां जान वरी मुंहिंजे नूर मां चिमकियो सिज खे सुहाव मिलियो मुस्तफा जे नूर मां चंड खे चांडाण मिली मदीने वारे जे नूर मां फिटाई जो फ़लसफ़ो त ॾिस न फरमाए थो त जे मुस्तफा जो नूर आहे त चंड बि चिमकियो आहे सिज बि रोशनी कई आहे इहो सभु मुस्तफा जे नूर मज़ा आहे सासे सिजन उभरे 84 चंडनि बिल्लाहि रीय पिरियनि सभु ऊंधा ई भाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी के उर्दू वाले चयो अरे चांद से तशबीह देना ये कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये कोई इंसाफ है उसके मुंह पर छाइयां मदनी का चेहरा साफ है चंड जे मुंह ते छाई नजर ईंदी आहे ॾिसण में ईंदी आहे न इहो बि हिकिड़े क़िस्म जो ऐब आहे मुस्तफा जे चेहरे में को ऐब आहे इमाम तिरमिज़ी जो रिवायत आहे हज़रत बर्रा बिन आज़िब खां के पुछो त मुस्तफा जो चेहरो ॾिठी कि हा ॾिठो ॾिठी कि हा ॾिठो कीअं ॾिठी तलवार वांगुरु या चंड वांगुरु चई त मुस्तफा जो चेहरो चंड वांगुरु हुयो कीअं चमक ऐं दमक में तलवार जेका हूंदी आहे उहा बि चिमकंदी आहे सिराण चढ़ियल हुजे न तलवार उहा बि चिमकंदी आहे चंड बि चिमकंदो आहे फरमाए थो तलवार जी चमक जेका हुनखे वरी कट लॻी वेंदी आहे वरी उहा चमक आबताब हुनजो ख़तम थी वेंदो आहे घटिजी वेंदो आहे पर मुस्तफा जो चेहरो चंड वांगुरु हर ॾींहं में नओं रोशनी ऐं ॿियो मफ़हूम शारहीन ही कयो आहे त तलवार हीअं टिखी हूंदी आहे हिकिड़ा मुंहं टिखा लोलीरा उभा हूंदा आहिनि हिकिड़ा वरी चंड वांगुरु गोलाई त हज़रत बरा थो चवे त मुस्तफा करीम जो चेहरो ईअं लंबो न हुयो पर गोलाई माइल सुहिणो हुयो सुभान अल्लाह वरी पुछूंसि त भला तूं ॾिसंदे हे महबूब खे कीअं नज़र ईंदा जे ख़ुदा जो कसम आहे हुज़ूर जे हीअं चेहरे खे ॾिसंदासीं ईअं लॻंदो ॼणो सिज मुस्तफा जे चेहरे मां उभरी रहियो
सिज किथों पियो मिले जहिड़ो मुस्तफा करीम जे चेहरे मां सुभान अल्लाह हज़रत अम्मा आमिना थी फरमाए त जेॾी महिल हुज़ूर जी विलादत थी ख़रज मिन्नी नूर मुंह मां नूर निकितो चमक दमक थी वई हज़रत उस्मान बिन अब्दुल आस जी अम्मा जंहिंजो नालो आहे बीबी शिफा उहा बीबी आमिना साईं जी सहेली हुई हुजूर जी अम्मा जी सहेली हुई फरमाए थी मूंखे ख़बर पई त आमिना जे घर में पुटलो ॼा हुआ मां तकड़ी आयसि मुंहिंजी सहेली आहे उनखे पुट ॼा हुआ मां जो घर में आयसि जेॾी महिल मुस्तफा जे चेहरे ते नज़र पई अल्लाह जो कसम ईअं पई ॾिसां ॼणो चंड आमिना जे घर लही आयो बीबी शिफा थी फरमाए हुजूर जे रुखसारनि मां हीअं रोशनी पई चिमके जो अम्मा जो घर बि रोशन मके जा दर दीवारूं रोशन पर अहिड़ी रोशनी जो मां हितां मके मां मुल्क शाम जूं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां बीबी शिफा थी फरमाए मां पई ॾिसां तोखे सम्झो ॻाल्हि वरी हज़रत अब्बास तो चवे मदीने वाले साईं जो चाचो खण सीरत शामी सुबुल हुदा व रशाद इमाम जलालुद्दीन सुयूती जो खसाइस कुबरा खण इमाम अहमद बिन हंबल जी मुस्नद खण मां तोखे कढी तो ॾेखारिया हदीस हज़रत अब्बास तो चवे त हबीब अंत लम्मा वुलिदत अशरकतिल अर्द महबूब जेॾी महिल तुंहिंजो मीलाद थियो न जेॾी महिल तूं ॼाए न तुंहिंजे विलादत जे वक़्त में ज़मीन सॼी चिमकी पई ज़मीन बदाअत 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 एतिरा सी मुला त कन खोले ॿुधे न जेको चए थो नबी असां वांगुरु हुयो तूं हिन सुन्नी सदा जड़नि खे मुछाईंदो मूंसां चे ॻाल्हाए त खल त ख़राब नबी जे पाण जहिड़ो चवंदे शर्म नथो अचे हया नथो अचे जो चईंदो नबी असां जहिड़ो हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब तो फरमाए मुस्तफा जो चाचो आहे फरमाए थो वदाअत बिनूर कल उफुकु हबीब जेॾी महिल तुंहिंजी विलादत थी त तुंहिंजे नूर सां छा सां बिनूर का महबूब तुंहिंजे नूर सां ज़मीन बि चिमकी पई आसमान जा किनारा बि रोशन वरी हज़रत बीबी हलीमा सादिया थी फरमाए त हबीबन खे मके मां खणी पंहिंजे कबीले बनू साद ॾे आयसि मूंखे कॾहिं बि बत्ती ॿारण जी ज़रूरत ई न पई पुछूं त मां छो कि मुस्तफा जो चेहरो मुबारक जो रोशन हुयो हाणे त ही मोबाइल में बि आहे न बत्ती हाणे कमरे में बिजली हली वञे हूंदे थी वेंदी आहे त मोबाइल ॿारींदो भला जे वरी मोबाइल हिते पई हुजे ॿिए कमरे में वेंदो त ओॾे हूंदे हूंदी वरी जॾहिं मोबाइल खणी वञो न तॾहिं ओॾे रोशनी थिए अम्मा आम हलीमा साण थी फरमाए त मुंहिंजे घर में रोशनी रोशनी भला वरी ॿिए कमरे में वञा हुज़ूर खे ओॾे वठी वञा त उहो घर रोशन तफ़सीर मज़हरी खोल तो ॾेखारिया अम्मा साण फरमाए त जेतिरो वक़्तु हुज़ूर मूं वटि रहिया मूं कॾहिं बि बत्ती न ॿारी बिजली न ॿारी मुस्तफा जे चेहरे जी रोशनी में सभु कुझु मां आयशा साण सेको पई कपिड़े खे सिबे पई टोपो पई सुई किरी पियसि ऊंदे हुजे ऊंदे में हथोरायूं पई ॾे सुई न पई हथ अचे ओचितो मदीने वारो साईं अची वियो साईं फरमाए आयशा छा थी करी सोना मुंहिंजा घोट मुंहिंजी हीअ सुई गुम थी वई आहे ॻोल्हियां थी हुज़ूर जो मुर्किया अहिड़ी रोशनी थी जो अम्मा साण सुई त ॻोल्ही पर सुईअ में सॻो बि विझी हेरे ध्यान कजो असां बि चवनि था त महबूबनि जा जेके अॻियां ॾंद हुया सनाया उलिया साम्हूं वारा ॾंद मुबारक उहे मिलियल न थोरी विच में विथी हुई जेॾी महिल ॻाल्हाईंदा हुआ त असां ईअं सम्झंदासीं ॼण नूर जी खिड़की खुलियल आहे महबूब ॻाल्हाईंदा हुआ त हुज़ूर जे वात मां नूर निकिरंदो जेॾी
जेॾी महिल महबूब मजलिस में वेहंदा हुआ न त मजलिस में सहाबनि जा पाछूला फिजर ते नज़र ईंदा हुआ मुंहिंजे साम्हूं बत्ती थी ॿरे पई ॾिसो था हाणे इन में मूं हथु खयो आहे नज़र अचे थो पाछो जी पाछूलो नज़र अचे थो हिन बत्ती में जी रोशनी में हथ जो पाछूलो नज़र अचे थो जेॾी महिल मदीने वारो हीअं मजलिस में वेहंदो हो न असां बि जेके चौधारी वेठल हूंदा उन्हनि जा फिजुनि ते पाछूला नज़र ईंदा मुस्तफा जे चेहरे जी रोशनी सॼे गोलार्जी जा मुला गॾु करे उहो बेअदब मुला जंहिंजे मुंहं मां को नूर ॿरंदो हुजे जी उनजे घर में बि रोशनी थींदी हुजे रहंदो हुजे अचे त अॻिलो नूर चट हा सुभान अल्लाह असां बि ॿ ॼणा आया साईं जी मजलिस में इमाम सुयूती लिखियो आहे हबीबनि जी मजलिस में जेॾी महिल मजलिस बर्खास्त थी हाणे घर पिया वञनि साईं त लॻी पई आहे साईं फरमायो त लठ ॾे लठ वठी हीअं लठ खे हथु फेरायो लठ खे जो हथु फेरायूं त लठ हीअं पई ॿरे जीअं तुंहिंजो सेवर थो ॿरे हाणे अॻिते जो विया त गली जुदा थी हुनजो घर हेॾे ॿिए जो घर होॾे हाणे जे हे लठ खणी वेंदो त होॾे हूंदे हुन वटि हूंदे चई त घबराए न हे नूर मुहम्मद मुस्तफा जो रोशन कयल तुंहिंजी लठ ॾे उहा लठ वठी हुनजी लठ सां घसाई हुनजी लठ बि ॿरे वञे हो पंहिंजी रोशनी में हो पंहिंजी रोशनी में हा सुभान अल्लाह सीरत निगारनि खे पढ़ी ॾिस रात जो वक़्तु आहे सोमाणी ईशा आख़िरा में हबीब करीम मस्जिद नबवी में आया नंढड़ो इमाम हुसैन बि गॾायो नमाज़ पढ़जी वई कि नाना साईं मां घर वेंदुसि हज़रत बिलाल चयो महबूब इजाज़त ॾियो त घर छॾे अचांसि उले खां सिरकी पुठी मुबारक ज़ाहिर थी असां बि तुंहिंजे अल्लाह जो कसम आहे ईअं लॻो ॼण चंड जो टुकड़ो ज़मीन ते लही महबूब जे पुठी मुबारक ते ॿिनि फणियुनि जे विच में गोश्त हीअं उभरियल हुयो जीअं कबूतरी जो आनो थींदो आहे न कबूतरी जे अंडे वांगुरु गोश्त उभरियल हो उन जे मथां लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह इहा हुई मोहरे नबूवत ॻाल्हायो छा हुई मोहरे नबूवत असां बि चए थो जेॾी महिल मोहर पाक ज़ाहिर थी ख़ुदा जो कसम आहे त न मुश्क में अहिड़ी ख़ुशबू न अंबर में न अतर में जहिड़ी मोहरे नबूवत में ख़ुशबू सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह मता यब्दफुल लैलिल बहीम जबीनुहु जेॾी महिल रात जे ऊंदाही में हुज़ूर जी शानी ज़ाहिर थींदी ऊंदाहियूं उजालनि में बदिलजी वेंदी हर पासे चिमकार थी वेंदा हुया रोशनी थी वेंदी हुई ऐं जंहिं गली मां मुंहिंजो महबूब गुज़रंदो हो 3 ॾींहंनि ताईं उहा गली ख़ुशबूदार सुरहाणी सुरहान खुशबू ई खुशबू माण्हू हबीबनि सां हथ मिलाईंदो न मुसाफ़ो करे मोटी वेंदो सुम्हंदो हो उन जे हथ मंझां मुश्क जी खुशबू ईंदी घणा ॾींहं 3 ॾींहं घणा ॾींहं 3 ॾींहं हाणे ज़ीरे वारनि मच्छी कराई आहे साबुण सां धोतो त पर अञा हींअर सिगियो थो मच्छी बि दॿ कोन साबुण हेॾो खणी आया असांजो हाल इहो आहे पर मदीने वारा साईं कुर्बान वञा मुंहिंजा लॼपाल नबी जेको हिकिड़ो भेरो हथ मिलाए 3 ॾींहंनि ताईं हुनजे हथ मां ख़ुशबू न वेंदी मदीने जा माण्हू ॿारड़ा खणी ईंदा हुआ पंहिंजा नंढड़ा ॿारड़ा खणी ईंदा हबीबनि करीमनि वटि पोइ सुहिणे नबी जी आदत सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सरुल इरक मदीने वारे साईं के घणो पखर ईंदो हो या साईं जी खूबी हुई छा
जो साईं जे जिस्म पाक मां पघर घणो ईंदो पोइ जेॾी महिल पघर निकिरंदो त उन पघर मज़ा मुश्क खां वधीक ख़ुशबू ईंदी मंझंदि जो टाइम हबीब सुता पिया आहिनि हबीबनि जे बदन मुबारक मां पघर वहे पियो बीबी उम्मे सुलेम आई आहे महबूबनि जी बाह ताईं पघर रोड़ण लॻी शीशी में विझण लॻी साईं फरमाइनि था मा तफ़अलीन या उम्म सुलेम ए उम्मे सुलेम ही छा थी करी या रसूल अल्लाह तव्हांजो पघर थी गॾु कयां जो ईदुनि ते पंहिंजे बचनि खे अतर बणाए लॻाईंदुसि अहिड़ी दुनिया में ॿी का ख़ुशबू आहे ई कोन हिकिड़ी असां ॼाणी आई या रसूल अल्लाह असांजे कबीले जो रवाज आहे पंहिंजे नियाणियुनि खे ॾाज में अतर ज़रूर ॾींदा आहियूं न्याणी खे ॾाज में अतर ॾींदा आहियूं सो हाणे हबीब ॿियो को मूं वटि अतर कोन्हे पंहिंजे पघर जा ॿ टे टेपा ॾियो न्याणी खे ॾाज में अतर करे ॾियां न चयो ज़ुबान अल्लाह साईं फरमाइनि था शीशी खणी आई साईं जन हीअं पघर रोड़ींदा शीशी में विझंदा वञनि फरमायूं बंदि करे ढक ॾिनोसि खणी वञ माई खणी वई न्याणी खे ॾाज में ॾिनई न्याणी मदीने मां पढ़ण जी पंहिंजे मुड़ुस जे घर वई जॾहिं पंहिंजे ॻोठ पहुती उन्हनि खे अतर जी ज़रूरत थींदी ख़ुशबू जी दरकार थींदी हुई उन शीशी जो धको खोलनि त कमरो सॼो ख़ुशबूदार वरांडो सॼो ख़ुशबूदार सहन सॼो ख़ुशबूदार घर सॼो ख़ुशबूदार उहो महलो उहो पाड़ो सॼो ख़ुशबूदार पोइ उन घर जो नालो रखियऊं बैतुल मुतय्यबीन माना ख़ुशबू वारनि जो घर अड़े जंहिंमें दिल पर नबी जे पत्थर पाक जा ॿ टे कतरा अची विया उहो घर ख़ुशबूदार बणिजी वियो मिठा माखी ऐं मिसरीअ खां मिठो जो इस्म आहे अतर ऐं मुश्क अंबर खां तुंहिंजो सुर हो जिस्म आहे मिठा माखी ऐं मिसरीअ खां कई थोरनि मथे थोरा ग़रीबनि जे मथां मदद हिन जमायत जे मथां मदद फ़क़ीरनि बे वसीलनि जो रखियो तो महबूब जो इस्म भी बाकमाल त जिस्म भी बाकमाल सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो असां बि सगोरो आयो या रसूल अल्लाह असांजे पाड़े में खूह आहे पर पाणी कड़ो आहे न पी सघूं न ॿोड़ दे सघूं न कपिड़ा धोई सघूं पाणी कड़ो आहे साईं फरमाइनि था उन खूह मज़ा पाणी जो डोल भरे अचो डोल भरे आया साईं जन ने डोल मां पाणी जी लप भरी गुरड़ी कयूं रात मुबारक में विझी वा गुरड़ी वराए डोल में विधऊं फरमायूं हे डोल वञी उन खूह में उछलायो पाणी वञी खूह में पलटायूं त खूह जो पाणी मिसरी जहिड़ो मिठो थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मिठो त थी पियो पर शफ़ा वारो बि थी पियो ख़ारिश वारो उन पाणीअ में वेंजे त ख़ारिश ख़तम फटन फुरड़ियुनि वारो उन पाणी खे फटन सां लाहे त फट फुरड़ियूं ख़तम जेकॾहिं बीमार उहो पाणी पीए त दर्द सूर बरा ख़तम अड़े छाजे करे भाइरो
जे खूह में वो पानी जो कतरा पिया जेके मुस्तफा जे वात सां छुई आया हुआ पानी सागो पानी हो ना कुएं जो पानी सागो हो ना पर इने लब पानी के थोड़ी घड़ी मुस्तफा जे वात मुबारक जो लमस पानी सागो पानी हो पर जरे मुस्तफा जे वात मुबारक मां वापस मोटियो त इन पानी में शिफा रहमत बरकत खुशबू रुके इहो पानी न पर जे खूह में इहो पानी पहुतो वो खूह बि बरकत वारो बणजी वियो शिफा वारो मक्के में बीर तुआ अॼु ताईं मौजूद आहे मां पाण ज़ियारत करे आयो हाणे हुनखे बंदि करे हिकिड़े जगह आ उन में बंद करे ताला हणी छॾियो अथनि आम माण्हू खे उते वञण न ॾींदा आहिनि पर उते मके में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त रहंदो आहे मूंखे वठी वियो चईसीं हलो तव्हांखे महबूबनि जो मौजूदो ॾेखारियां बीर तुआ जे खूह जे अंदरि उन पाड़े जो नालो ई तुआ आहे असां बि आया या रसूल अल्लाह असांजे पाड़े में खूह हिकिड़ो आहे पाणी खारो आहे क़ाबिल इस्तेमाल न आहे साईं फरमाए त मूंखे वठी हलो हुजूर खूह ते आया उन खूह में पाण करीमन पिक उछलाई वात जी लुआब उछलाई पानी खूह जो मिठो थी वियो शिफा वारो बणजी वियो अॼु 1,500 साल गुज़रिया आहिनि उहो खूह मके में अॼु ताईं मौजूद आहे अॼु ताईं मरीज़नि खे शिफा मिली रही आहे मां पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत करे आयो आहियां हिकिड़ो फ़क़ीर मुंहिंजो मुरीद बीमार थी पियो इस्पताल में वियुसि हिन खां पुछण जे लाइ छो इस्पताल में ॾिठुमि त इहे लिखियो पियो हुजे लिखंदा आहिनि न इस्पताल ते नसीहतूं लिखंदा आहिनि नसीहत लिखी पई हुजे त डोंट स्पिटिंग इज इंजरियस फॉर दी हेल्थ माना थुकूं न उछलायो थुकुनि मंझां बीमारियूं थियूं पकड़जनि दुनिया जे माण्हुनि जी वात मां पिक निकिरे त बीमारियूं पकड़जे मुस्तफा जे वात मां लुआब निकिरे बीमारनि खे शिफ़ा जंग हले पई हज़रत कतादा जी अखि निकिरी पई डोड़ंदो आयो हबीबन वटि या रसूल अल्लाह अखि निकिरी पई आहे हिते जो लॻो न तीर त डोडो ॿाहिरि लड़की पियुसि या रसूल अल्लाह अखि निकिरी पई आहे पाण में सबुर कर जन्नत मिलंदे चईसीं जे जन्नत बि ॾी अख बि ॾी देर कहिड़ी आहे तुंहिंजे अॻियां नई नंढी ज़ाल परिणियो आहे ज़ाल ताना ॾींदी न मुहम्मद सां गॾिजी वे काणो थी आहे वारो थी आहे साईं मूंखे मेहननि खां बचा साईं फरमाए हेॾे वात मां लुआब कढी जो लॻायूंसि त अख जहिड़ी रोशन ख़ैबर जी जंग में हज़रत मौला अली जूं अखियूं थी पियूं अखियूं सुजी पियूं अखियूं पटे न पियो सघे हज़रत अली साईं खे आशूबे जिस्म थी पियो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया अॼु झंडो हुन जे हथ में ॾींदुसि जंहिंजे हथ ते ख़ैबर फतह थींदो सुबुह थियो साहबी सभु वेझा वेझा पिया चवनि ख़ुदा करे असांखे झंडो मिले हो चए अलाह करे मूंखे झंडो मिले सो बि मुंहिंजे हथ ते थिए हर को वेझो वेझो पियो थिए हली वञी ने आए त मां अली किथे अली किथे तुझे अखियुनि में सूर अथसि हली नथो सघे हली अखियूं बंदि थी वियूं अथसि सुजी पियूं अथसि साईं फरमाए वठी अचोसि हज़रत अली पाण फरमाए थो हिकिड़े असाबी जी टेक वठी मां आयुसि हली हुन वटि पहुतुसि पंहिंजी लुआब कढी जो लॻायूं वरी ज़िंदगी में कॾहिं बि अखियुनि जी तकलीफ़ उन घड़ी लुआब लॻण सां अखियुनि जहिड़ियूं थियूं ॼण दर्द हुयो ई यारे सवर में हज़रत सिद्दीक़ अकबर के नांग टंगियो महबूबन दवा ऐं टिका ऐं इंजेक्शन कोन आई लुआब कढी मदीने शरीफ़ में हिकिड़ी औरत थी वॾी छेड़ेकार फसादण हर को माण्हू पियो ॾिसंदो आहे इन माई जो नालो न वठिजो के अलाह जुबानियूं अलाह बचाईंदो अहिड़ी ज़ाल खां
हज़रत सादी फरमाया त जन बद दर सराय मर्द नुको हम दरी आल मस्त दोज़खो माण्हू जे भलो नेक ज़ाल मिलेस झेड़े कार त पोइ दुनिया में ई दोज़ख दस समझो था सो माई हुई छेड़े कार उनखे वठी आया हबीबुल करीम या रसूल अल्लाह माई ॾाढी छेड़े कार हुज़ूर जन ओॾी महिल नंगर पे तनावल फरमायो नंगर पे खाधो जेको गिरह वात में हुन चबायो हथ चबायो वो वात मो कढियो वो गिरह कढी ऐं उन माई खे फरमाई ही खा माई हुई त झेड़े कार कोई हुई अकुल वारी वो जो महबूबन जो चबायल गिरह मुबारक हो वो पाण में हूं 4 भेनरूं उन गिरह के 4 हिस्सनि में विराई पाण खाधई ॿियो 3 हिस्सा 3 भेनरुनि खे ॾिनई पूरी ज़िंदगी उन्हनि जे वात मां मुश्क खां वधीक ख़ुशबू ईंदी ऐं उहा औरत जेका मशहूर हुई ज़बान दराज़ी में उन ॾींहं खां पोइ वरी कॾहिं सारी ज़िंदगी कंहिंसां छेड़ो त न कई पर ॾाढा बि न ॻाल्हाया सुभान अल्लाह वाह वाह मुंहिंजा सोना नबी तुंहिंजो छा वाह महबूब तुंहिंजो हुस्न ऐं कमाल चओ सल्लल्लाहु अलैहि हुस्न ज़ाहिर करण जे लाइ वरी हथरादू टोटका बि इस्तेमाल कंदा आहिनि सम्झो ख़ासि करे मायूं हाणे शादी बि थिए त वरी साईं ब्यूटी पार्लर खोलिया अथनि अॻे उहे मायूं वेंदियूं हाणे मर्द बि था वञनि पार्लर ते हमरा हिकिड़ो हुजे ॾाढी सां सो वरी पार्लर ते वियोसीं हुन वरी रंग भंग करे ॾाढो इएं मशहूरु करे छॾियो शादी थी वई 2 ॾींहं 3 गुज़रिया ऐं उहो रंग लथुसि त ज़ाल पई पुछे त मामा तूं त आहीं हो किथे चई मामा बि मैं आहियां उहो बि मैं आहियां दुनिया जा माण्हू खुशबू लगाईंदा दुनिया जा माण्हू पाउडर लगाईंदा अतर लगाईंदा साबुण लगाईंदा सुर्खियूं पाउडर लगाईंदा पर मुंहिंजे दिल पर नबी खे रब पैदाइशी हुस्न जमाल सां नवाज़ियो अम्मा आमिना थी फरमाए हबीबन जी विलादत थी त नाड़ो वठल हुयो खुतनो थियल हुयो अतर मखियल हुयो खुशबू लॻल हुई वार संवारियल हुया तेल लॻल हुयो कंगो ॾिनल हुयो सुरमो पातल हुयो सुभान अल्लाह जेॾी महिल हबीबन जी विलादत थी त मुस्तफा जो चेहरो मुबारक इएं पियो चिमके जो घर सॼो रोशन उजालो हलीमा को पहुंची खबर आमिना की मेरे घर में आओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए ये न शहीद फाज़िल रावे जे ॻोठ वारा अॼु तव्हां सभु हुजूर जा नात खान थी वञो जंहिं पे हुजूर जी नात पढ़ी न उनजी सूरत न मटे उन ज़ाला जो वाइदो आहे मुस्तफा जी दुआ ॾिनल अथसि जेको महबूब जी नात पढ़ंदो उनजी शकिल न मटंदी पढ़ंदो गॾिजी चओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया अनोखा
फूलों का सुल्तान आया। अरे कज कुला हो, अरे बादशाह हो, निगाहें झुकाओ, हुजूर आ गए, बोलो हुजूर आ गए। दरूदों के गजरे, सलामों के तोहफे, दरूदों के गजरे, सलामों के तोहफे, गुलामों सजाओ, हुजूर आ गए, हुजूर आ गए। हुजूर आ गए। की बातें कर्म ही कर्म है, ये दिन और ये रातें नबी के गदाओं सब एक दूसरे को गले से लगा। जो सीगा मदीने वारो साईं असांजे आयो, हुस्न जमाल खणी आयो। ऐसी तई जो साईं फरमाइन था, मन रआनी फक़द रअल हक़, जे मूंखे ॾिठो उन हक़ खे ॾिठो, जे मूंखे ॾिठो उन हक़ खे ॾिठो। हाणे इन आयत जी इन हदीस जी तशरीह कंदे उलमाए देवबंद जो मुर्शिद मौलाना थानवी साहब, अशरफ अली थानवी जो मुर्शिद, गंगोई साहब जो मुर्शिद, कासिम नानोतवी साहब जो मुर्शिद, हजरत मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की, उहो तो फरमाए त मन रआनी फक़द रअल हक़ जी माना ही आ त जे महबूब खे ॾिठो उन ॾिण ख़ुद अल्लाह जो जलवो ॾिठो। हिन शान मुंहिंजे सोने नबी जो कुरान का पुछ त मुस्तफा जो शान छा आहे? रब तो फरमाए हबीब इन्नल्लज़ीन युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह। हेसी ताईं मूं जेको कुझु बयान कयो हुजूर जे मुखड़े जी ॻाल्हि कई, हुजूर जे चेहरे जी ॻाल्हि कई। हाणे अचो त हुजूर जे हथनि जी ॻाल्हि ॿुधायो। ॿुधंदो महबूब जे हथनि मुबारकनि जी ॻाल्हि। हज़रत सैयदना अनस बिन मालिक तो चवे, इमाम तिरमिज़ी शमाइल जे अंदर रिवायत आंदी आहे। हज़रत अनस तो फरमाए, मा मसिस्तु खिज़न वला दीबाजन अलियन मिन कफ़ रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। को रेशम को पट अहिड़ो मुलायम नरम न हो जहिड़ी मुस्तफा जे हथ जी तरी नरम हो। अजीब ॻाल्हि आहे, जेॾी महिल जिहाद ते वेंदा हुआ, जंग जे लाइ निकिरंदा, तलवार ॿधी, इमामुल मुजाहिदीन जिहाद ते निकिरंदा हुआ त हुजूर जा हथ सख़्त थी वेंदा हुआ, सख़्त जा। वरी जंग त मोटी ईंदा हुआ त वरी हुजूर जन जा हथ रेशम खां वधीक मुलायम थी पवंदा। इहो मौजिज़ो हो मदीने वारे साईं। इन हथ मुबारक जो रब कुरान में तो बयान करे त इन्नल्लज़ीन युबायिऊनक, बेशक उहे माण्हू जेके सोना नबी तोसां हथ में हथ था मिलाइन, तोसां बेअत था कनि। इन्नमा युबायिऊन अल्लाह, ये त अल्लाह जी ज़ात सां बेअत था कनि। अच्छा, तो हबीबन सां मिलायो न, कंहिंसां मिलायो? मदीने वारे सां। पोइ वण जे हेठों हुदैबिया जे मौके ते 1500 असहाबी हुया, हथ हबीबन सां मिलायो। रब जो फरमाया, हबीब जन तोसां हथ मिलायो, तोसां न मिलायो, मूंसां मिलायो। हबीबन उनजे हथनि जे मथां पंहिंजो ॿियो हथ रखियो त रब फरमायो, यदुल्लाह फौक़
ऐतीहिम इन्हन जे हथन जे मथा अल्लाह जो हथ जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे ख़ुदि पाण चयो परवर महबूब मोहम्मद मुंहिंजे दिलहरीअ जो दिल भर ॿुधो वरी ॿी क़ुर जी आयत जेॾी महिल हुज़ूर जन हुनैन जी जंग में बीठा हा न काफ़र घेरो करे आया हबीबन हीअं कयो जो पथरियूं सॼियूं खणी हीअं मुठ में विझी ऐं हीअं करे काफ़र ने उछलाई शाहतिल वुजूह हीअं मुठ उछलाई जेॾी महिल मुठ जो उछलायूं हिकिड़ो इन हुदैबिया जे मौक़े ते ॿीअं थियो ॿियो वरी हिजरत वारी राति ॿीअं थियो काफ़र कुलो कुलनि में मिलायूं घेरो कयूं बीठा हुज़ूर जन जो ॿाहिरि निकिता दुश्मन घेरो कयूं बीठा आहिनि साईं जन मुठ मिटीअ जी भरे हीअं उछलाई हर कंहिंजे अखियुनि में वञी लॻी अखियुनि में लॻी त निंड अची वई अख में मिटी पए निंड फिटे या निंड अचे जवाब ॾियो अख में कख थो पए त निंड फिटी थी वञे हे जो लॻनि अखियुनि में हुज़ूर जन उतो निकिरी विया हिजरत वारी रात ऐं हुते वरी छा थियो हुनैन में महबूबन हीअ मुठ मिटीअ जी भरे जो उछलाई त हर काफ़र जे टिकण ते वञी लॻी ऐं वॾी भॻा मैदान छॾे जंग फतह थी रब फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा ओ मुंहिंजा सुहिणा नबी जेॾी महिल हथ में हीअं मुठ में पत्थर या रेती खणी तो उछलाई तो न उछलाई मुंहिंजे हथ में छा आहे कागज़ आहे टिशू पेपर आहे हाणे मां उछलायां थो या इहो टिशू कंहिं उछलायो मूं उछलायो करमुला उछलायो कंहिं उछलायो अल्लाह जो कुरान ॿुधो वमा रमैत इज़ रमैत हबीब जेॾी महिल मुठ उछलाई न उछलाई दुनिया चवंदी त मोहम्मद करीम उछलाई तूं चई तो मूं न उछलाई भला जे मूं न उछलाई त के टिशू वियो त सही न कंहिं त उछलायो न भला जे मूं न उछलायो त कंहिं उछलायो रब तो फरमाए वलाकिन अल्लाह रमा हबीब इहा मुठ उछलाइण वारो त अल्लाह पाण हुयो जंहिंजे हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे ख़ुदि पाण चयो परवर महबूब मोहम्मद हाणे मुला खे जे लोटा पोता बाबा हे मातली वारो पीर शिरक सेखारे वियो न पी जे हथ जे आवाज़ हो मां पंहिंजे बाबे जी ॻाल्हि त कोन कई मां क़ुर पढ़ियो आयतूं पढ़ियूं अथमि जे क़ुर जो इनकार कयो त बेईमान थींदा क़ुर आहे न पढ़ियो भला इन्हनि खां थोरो मूंखे ध्यानु कयो इन्हनि खां पुछी न त कुरान शरीफ में अल्लाह से जल जलालुहु सूरह बकरा के आखिर में अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफिरीन आयत अंत मौलाना ये अल्लाह तू असा जो मौलाना है अल्लाह केरा मौलाना चो अल्लाह केरा मौलाना मना असा जो मौलाना केरा कुरान है बकरा सूरत सुभाणे यकीन अचे न आख़िरी जेके आयतूं आहिनि ॿ टे उन्हनि में अथव अंत मौलाना बसि आख़िरी आयत सफ़ा आख़िरी अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफिरीन हे अल्लाह तूं मौलाना आहे हाणे अल्लाह मौलाना हे पंहिंजे मुला खे कोन मौलाना सॾींदा आहिनि मौलाना फजलुर रहमान हे मौलाना समीउल हक हे मौलाना डीजल हे मौलाना पेट्रोल
चवंदा कोन था चवनि मौलाना हाणे अल्लाह बि मौलाना ऐं तुंहिंजो मुलो बि मौलाना इहो शिरक न थियो जे तोखे एतिराज़ करे कि वॾो शिरक त तूं थो करवी न मुशरिक त वॾो तूं ई जो अल्लाह बि मौलाना तुंहिंजो मुलो बि मौलाना शर्मदार हाणे इश्तिहार में मौलाना न लिखिजे जेको नालो हथ ज़ूर हुई न लिखिजे जेको मशहूर आहे सॼी दुनिया में तुंहिंजे सम्झो था ॻाल्हि खे अल्लाह रब नबी मरबूबा अल्लाह खालिका नबी मखलूका अल्लाह मालिका नबी ममलूका अल्लाह मालिकुल मुल्का नबी रहमतुल आलमीन नबी खुदा नाहे नबी के जेको अल्लाह चवे इहो बराबर मुशरिक आ मुंहिंजा दोस्तो असांजो ईमान आ त नबी अब्दुहु व रसूलहु आ नबी अल्लाह जो अब्द आ बानो आ खल्क अल्लाह पैदा कयल अल्लाह मुंहिंजा दोस्तो अल्लाह अल्लाह हुआ नबी नबी आ पर अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे हिन शान सां नवाज़ियो आ जो मुस्तफा जो दीदार खुदा जो दीदार मदीने वारे जे हथ खे रब पंहिंजो हथ सॼो आहे मन अता रसूल फक़त अता अल्लाह जे मुंहिंजे नबी जो चयो मञो उन मूं अल्लाह जो चयो चयो नबी जो मञे फर्मा बरदारी नबी जी करे पर उहा अल्लाह जी फर्मा बरदारी वो मशहूर मौजूदो आहे मुंहिंजे सोणे नबी जो जेको हज़रत अली जे लाइ सिज वरायो हुयो ॿुधो अथव कोन ॿुधो आहे या न ॿुधो आहे न ॿुधो आहे त ॿुधायां मुंहिंजा सोना हबीब सफ़र में हुया टे पारी जी नमाज़ साईं जन पढ़ी हज़रत अली नमाज़ न पढ़ी साईं फरमाए त अली हेॾे आहे गोॾो विछाए त मां हुनखे सुम्हां हज़रत अली जी गोद में मदीने वारो सुतो इहो मंज़र अहिड़ो हूंदो जीअं क़ुरान रेल ते क़ुरान खुलियल हुजे हज़रत अली जी गोद रेल वांगुरु ऐं मुस्तफा जो चेहरो क़ुरान वांगुरु असाबन ख़ुदि चयो आहे बुखारी शरीफ़ जी हदीस आहे त हबीबन खे ॾिठोसीं का अन वजहू वरक़त मुसहफ़िन महबूबन जो चेहरो ईअं लॻो जीअं क़ुरान जो वरक़ खुलियल हो सोने हबीब जी ज़ात हज़रत अली जे गोॾे ते आराम निंड अची सुभान अल्लाह अली अली आहे इश्क मंझा चओ अली अली साईं कंदो सब भली अली असांजो मौला आहे सांग कंदो रब सौला आहे अली बिना नाहे गली गली इश्क मंझा चओ अली अली हज़रत अली जी तारीफ़ थींदी त घणनि जा मुंहुं भॼी पवंदा उथ चिपा थी वेंदा हाणे अली जी तारीफ़ नथी वणे सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो हज़रत अली साईं फरमाइनि था मन कुंत मौला फहाज़ा अलीयुन मौला जंहिंजो मौला मां मोहम्मद करीम आहियां उन जो मौला अली पंहिंजे मुला खे मौला न सॾे अली खे मौला चवंदा चिड़े थो अली खे मौला था चवनि शिरक आहे अली मौला हैदर मौला असां चवंदासीं अली असांजो मौला आहे सांग कंदो रब सौला आहे अली बिना नाहे गली इश्क मंझा चओ अली अली हाणे साईं हज़रत अली जी गोद ऐं मदीने वारो साईं आराम हज़रत अली चेपारी न पढ़ी सिज लही वियो हज़रत अली जे अखियुनि मां गरम गरम ॻोढ़ा टिमी पिया निमाज़ ज़िंदगी में मूं न छॾी आहे कॾहिं ज़िंदगी में निमाज़ अली न छॾी आहे अली जा उबदार
अली जी विलादत काबो शहादत मस्जिद अली जे जिंदगी जो आगाज भी मस्जिद आ इंतहा भी मस्जिद आ अली जी सारी जिंदगी मस्जिद के गिर्द घुमंदे नजर किए अली जी मोहब्बत मस्जिद सां कुरान जी तिलावत सां जे अली जो हुबदार रही तो मस्जिद के आबाद कर जे अली जो हुबदार रही तो कुरान पढ़ जे अली सां मोहब्बत थी तो सोने नबी जी सुन्नत ते अमल कर जे अली जो हुबदार रही तो नमाज पढ़ी देख गरम गरम गोड़ा जो हबीबन जे चेहरे मुबारक ते प्यादा क्यों मुबारक खोलियो अली जी मुझा सोना हबीब अली रोई थो सोना ट्रिपारी को न पड़ियम वक्त हलियो पण कज़ा करे कोई जिसी तू मालिक को बैठो हुजी वरी कज़ा कया वक्त निकरी वक्त मौजूद हुजे नमाज पढ़ देती है अदा या चाहे अदा वक्त निकरी वने पो पढ़े या है कज़ा हाणे अदा पढ़ाए कज़ा छो पढ़ा अली जो भी ईमान करे छे हबीबन ही हद है अल्लाहुम्मा इन्न अलियन कान फी ताअतिक व ताअत रसूलिक फरदुत अलैहि शम्स ए अल्लाह अली तुझी इबादत में हो तुझी नबी दी फरमा बरदारी में हो इन्हें जेला सिज वापस वराए हबीबन ही इशारो कयो त जणु सिज जूं डोरियूं मुस्तफा जे आंगरन में बदल हुयूं सिज वापस पलटी आयो लतल सिज मोटी आयो मौला अली नमाज पढ़ी वरती अली जी नमाज न कज़ा थी अली नमाज पढ़ी जेके अली जा मुरीद आयो से नमाज पढ़ंदो नमाज हाँ हाणे इते लफ्ज़ केड़ा आहिनि लफ्ज़ हिन त अल्लाहुम्मा इन्न अलियन कान फी इताअतिक या अल्लाह अली तुझी इबादत में हुयो तुझे नबी जी फरमा बरदारी में हाणे अल्लाह जी इबादत नमाज़ हुआ त रहिजी वियसि हुजूर का जना मौला अली तुझी इबादत में हुयो मालूम थियो नबी जी गुलामी अल्लाह जी इताअत समझण गाल नबी जी इताअत अल्लाह जी इताअत नबी जे हथ खे रब पंहिंजो हथ करार ॾिनो नबी जी फरमा बरदारी खुद खुदा जी फरमा बरदारी जे नबी के सुञातो ते अल्लाह के सुञातो जे नबी के न सुञातो ते अल्लाह के न सुञातो मन अहब्बनी फकद अहब्ब अल्लाह जे मूंसां मोहब्बत रखी उन्हें खुद अल्लाह सां मोहब्बत रखी वमन अहब्ब अल्लाह ऐं जेको अल्लाह सां मोहब्बत रखंदो पक सां रब उनखे जन्नत में दाख़िल कंदो वमन अबग़दनी फकद अबग़द अल्लाह जे मूंसां बुग़्ज़ रखियो मूं मोहम्मद करीम सां बुग़्ज़ रखियो उन्हें ॼण खुद अल्लाह सां बुग़्ज़ रखियो ऐं जंहिं अल्लाह सां बुग़्ज़ रखियो अल्लाह उनखे जहन्नम जी बाहि में उछलाईंदो मालूम छा थियो त नबी जी मोहब्बत जन्नत जो सर्टिफिकेट नबी जी मोहब्बत जन्नत जी ज़मानत नबी सां कुल्फत कुदूरत नबी सां दुश्मनी नबी जी ऐब चीनी नबी जे मथां एतराज़ करे ॼण पंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि ख़रीद करे वरितई सही बुखारी जी हदीस आहे मलाइक लही आया हबीब सुता पिया आरामी हुआ हिकिड़ो मलाइक पियो चवे त नबी त सुतल आहे त ॿिए मलाइक चयो त इन जूं अखियूं सुतल आहिनि दिलि इन जी सुजाग इन आइनाहु तनामान वला यनामु क़ल्बुहु नबी सोने जूं अखियूं निंड कंदियूं आहिनि दिलि निंड न कंदी आहे इहो जागी रहियो आहे पोइ
मलाइकन ऐलान कयो मुहम्मदुन फर्कुम बैनन नास मोहम्मद मुस्तफा माण्हुनि जे विच में फर्क करण वारो आहे मोमिन केर मुनाफिक केर जन्नती केर जहन्नमी केर जन नबी सां दिल लाती से जन्नत जा हकदार जन नबी के सुञातो से जन्नत जा मालिक जन नबी सां बोझ रखियो नबी सां दुश्मनी रखी इहे ई जहन्नम जो ॿारण हुजूर जी ज़ात दुनिया वारनि में फ़र्क़ करण वारी आहे खोटे ऐं खरे जी सचे ऐं कूड़े जी मुनाफ़िक ऐं मोमिन जी जन्नती ऐं जहन्नमी जी सुञाण अथव मदीने वारो साईं जंहिं मदीने वारे सां दिलि लाती इहो जन्नती आहे जंहिं हुजूर जो दर छॾियो इहो जहन्नम जो ॿारण पोइ गुलाड़ची वारा तव्हां छा था चओ मदीने वारे साईं सां दिलि लाईंदो हुजूर जी गुलामी कंदो या न सची था चओ महबूब जो फरमान मञंदो हुजूर जी सुन्नत ते हलंदो शरीयत ते हलंदो उन सोने नबी जी फरमा बरदारी कंदो वो साईं फरमाइनि था अकीमुस सलात व आतुस ज़कात नमाज कायम कयो ज़कात ॾींदा रहो वो जेके नबी जा आशिक आहियो हथ मथे खणी चओ त नमाज पढ़ंदासीं चओ चओ ईमान जी कुवत सां नमाज पढ़ंदासीं मस्जिद के आबाद कंदासीं नबी जे बेअदबन गुस्ताखन खां परे भॼंदासीं नबी जे आशिकनि जी सोबतुनि मजलिसुनि में वेहंदासीं क़बूल क़बूल हाँ सुभान अल्लाह ये नबी सोने सां दिलि लाते को दुनिया तुंहिंजी आख़िरत इन्नल्लाह ख़लक़ल जन्नत लिमन अताअहू अल्लाह ताला जन्नत उन्हनि जे लाइ ठाही आहे जेके मुस्तफा जी फरमा बरदारी कनि कान अबदन हबशी अबली शीती कारो हबशी गुलाम छोनो जे मुस्तफा जो फरमा बरदार आहे त जन्नत जो हक़दार इन्नल्लाह ख़लक़न नार लिमन असा अल्लाह ताला जहन्नम उन जे लाइ ठाही आहे जेको महबूब जो बेफ़रमान आहे भली खणी कहिड़ो बि सोनो हुजे सूरत जो कहिड़ो बि ज़ात कबीले जो हुजे पर जे मुस्तफा जो बेफ़रमान आहे त जहन्नम जो ॿारण आहे जे मदीने वारे जो फरमा बरदार आहे त जन्नत जो हक़दार आहे पोइ छा था चओ महबूब जा फरमा बरदार थींदो हा जे फरमा बरदार थींदो त ये ठरो पीअण त बंदि कयो घणा शौक़ीन वेठा अथई मां बि तुंहिंजे इते पिते जो वाक़ुफ़ आहियां ठरो न पी हराम 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 मुंहिंजा दोस्तो नशो न वापराए ओ मुंहिंजा दा ये बुरियूं सोबतूं छॾ फुरनि यारनि सां गॾो ई तॾहिं तोखे इहे रोग लॻी विया आहिनि बुरी सोबत के छॾ नेक सोबत में वे अल्लाह वारनि सां गॾिजी वे ओ मिठा चोरियूं न कर ज़िनाऊं न कर शराब न पी बद निगाही न कर बरावा नंग न निहार बेहयाई जा कम न कर खुदा जो खौफ रखे गर्दन झुकाए हलंदो कर पंहिंजे हथ सां कंहिंखे ईज़ा न पहुचाए पंहिंजे ज़बान सां कंहिंखे ॾुखाए न ओ मिठा महबूब जो फरमा बरदार थींदे न त पोइ क़यामत जो ॾियारो थींदो महबूब सुञाणी पाण सां गॾाई जन्नत में लखे करोड़े अरबे माण्हू हूंदा पर साईं फरमाइनि था मां पंहिंजे गुलामनि खे परे खां सुञाणी वठंदुसि साहबन चयो या रसूल अल्लाह कीअं सुञाणंदो पर मुंहिंजे मुस्लिम जा पंज उज़वा ईअं चिमकंदा जीअं चोॾीं जो चंड मुंहुं ॿ बाहूं इहे घणा थी विया टे ऐं ॿ पेर इहे घणा थी विया पंज इहे पंज ई उज़वा उन जा चोॾीं जे चंड वांगुरु रोशन परे खां पधरा हूंदा त इहे मुस्तफा जा गुलाम था नमाज़ पढ़ंदे त वुज़ू कंदे तॾहिं त रोशनी थींदई तॾहिं त सुञाण थींदई न आख़िरत में नमाज़ न छॾियो व्याज न वठो मुंहिंजा दोस्तो रिश्वत न वठो चोरी न कयो शराब न पीओ बेहयाई जा कम न कयो सोणे नबी जा सचा आशिक थी वञो अल्लाह तव्हांजी दुनिया बाबाद कंदो तव्हांजी आख़िरत बाबाद
आखिर में तांगे की दावत दिया कबूल कंदो हर इस्लामी महीने जी 23 जी शाम 24 जी रात मातली शरीफ में फजलाबाद मातली में हर महीने मोहम्मदी महफिल थे थी उन्हें में अचो अल्लाह जो कुरान बुधो नेक साले थियो त अल्लाह राजी मदीने वारो साईं राजी थे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि या अल्लाह हिन सारी जमात राजी थी सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर कर्ज वारनि जा कर्ज ला बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि मुश्किलातूं आसान कर या अल्लाह हिन शहर खे शाद ऐं आबाद रखजा हिन शहर वासियुनि ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कजा ये मुंहिंजा मौला असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब असांजो गुनाह माफ़ कर या अल्लाह असांजा ऐब न उघाड़जा असां मथां पंहिंजे बाज जो बुड़ो न लाहिजा ये मुंहिंजा मौला मदीने वारे साईं जे सदके असांखे गुनाहनि खां बचा बुराइयुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा सोने नबी जी सुन्नत ऐं शरीयत ते हलण जी तौफ़ीक़ अता कर इन्न अल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व आलिहि वसल्लम हद दुरूद हम गरीबों के आका पे बेहद दुरूद हम फकीरों के सरवत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे शमाए बज़ में हिदायत पे लाखों या वास्ता ज़िक्र रसूल ये सलाम आजिज़ाना कबूल अस्सलातु वस्सलामु अलैकुम फरमा इन बाबरकत महफिल जो इज्जत और रहमत और बरकत और नेमत और नसीब फरमा ये बाबरकत महफिल असा सबिन जिला ज़रिया निजात बना जिन बे दोस्तन हैं बाबरकत महफिल जो एहतमाम कयो या अल्लाह उन जो काविशों कोशिशों उनका खैर कबूल फरमा ऐ रब्बे करीम इन बाबरकत महफिल मिलाद सच्चे असा की दीन दुनिया भलाई खैर नसीब फरमा जेड़ा पेर तना खैर हो जाए ऐ मालिक मिठा असा सब ने दिली मुरादों पूरी फरमा नेक मकसद पूरा फरमा जायज तमन्ना पूरी फरमा ऐ अल्लाह ये जेतरे जमात परे परे का पधरा करे आया है बारी ताला असा जिहादी के कबूल फरमा अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम इन्ना अस्हाबिही अजमाइन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।